अस्सलाम वालेकुम दोस्तों, भली कार है तव्हांखे तव्हांजे पंहिंजे चैनल उॾार ते। छा तव्हां सोचियो आहे त कीअं असां उन्हनि वॾनि फ़ोननि खां जेके 80 ऐं 90 जे ॾहाके में हूंदा हुआ उन्हनि स्मार्ट ऐं जदीद फ़ोननि ताईं पहुता आहियूं जेके अॼु असांजे हथनि में आहिनि। सोचो 2 पाउंड वज़नी फ़ोन ऐं बैटरी बि सिर्फ़ु 3 मिंट हले। ईअं लॻे थो ॼण तव्हां हिकु मशीन सां गंढियल आहियो, पर उहा सिर्फ़ु शुरूआति हुई। जेकॾहिं तव्हां दिलचस्प ऐं अणॼातल हक़ीक़तूं दरियाफ़्त करणु चाहियो था त पोइ हिन वीडियो खे मुकमल ॾिसो, छो त असीं स्मार्टफोन्स जी दुनिया जो हैरत अंगेज़ सफ़र शुरू करण वारा आहियूं जंहिंमें तव्हांजी हैरत जा राज़ लिकियल आहिनि। त पोइ अचो त शुरू करियूं। अचो त हलूं था वापसि 1980 जे ॾहाके में। शायदि तव्हांखे उहे वॾा ऐं ॻरा फ़ोन यादि न हुजनि, पर मोटोरोला डायनाटेक जहिड़ो फ़ोन असल में मोबाइल टेक्नोलॉजी जी दुनिया में पहिरियों वॾो क़दम हो। अंदाज़ो करियो, उहो फ़ोन 2 पाउंड खां बि वधीक वज़नी हो। सोचो, हथ में हिकु अहिड़ी वॾी मशीन ऐं बैटरी, उहो बि बसि थोरी देरि लाइ। ईअं ॼण रुॻो 1 या 2 कॉलूं करे सघजनि थियूं ऐं बसि। तव्हां सॼो ॾींहुं ॻाल्हाइण जो सोचिजो बि न। उन ई ज़माने में मोबाइल फ़ोन सिर्फ़ु कारोबारी माण्हुनि ऐं आला शख़्सियतनि लाइ हूंदा हुआ। उहे पंहिंजी ऑफ़िसनि सां ॻंढियल रहण लाइ हिकु क़ीमती डिवाइस रखंदा हुआ जेके माण्हुनि खे हैरान करे छॾींदी हुई। पर उन वक़्त में उहा हिकु हैरत जोगी अनोखी ईजाद हुई। पर उन ई मोबाइल दुनिया खे नई शुरूआति ॾिनी त पोइ कीअं नोकिया ऐं ॿियूं कंपनियूं उन्हनि चैलेंजिस खे पार करे वधीक जदीद फ़ोन्स मुतारिफ़ कराया। अचो त उन दिलचस्प सफ़र में अॻिते वधूं। पोइ असीं स्मार्टफोन्स जी दुनिया में दाख़िल थियासीं। 90 जे ॾहाके जी आख़िर ऐं 2000 जी शुरूआति में ब्लैकबेरी ऐं पाम जहिड़ियूं कंपनियूं कारोबारी माण्हुनि लाइ हैरत अंगेज़ स्मार्टफोन्स आणीनि। उन्हनि फ़ोन्स में ईमेल ताईं रसाई, टच स्क्रीन ऐं कीबोर्ड जहिड़ा फीचर्स हुआ। उहो हिकु नओं तजुर्बो हो। पर सुवाल उहो आहे, छा उन्हनि फ़ोन्स खे स्मार्टफोन्स जो हक़ीक़ी आगाज़ चई सघिजे थो? शायदि अञा न, पर उन्हनि डिवाइसिस बुनियादु रखियो ऐं स्मार्टफोन्स जे इनक़लाब खे अॻिते वधायो। हाणे अचो त 2000 जे शुरूआती ॾहाके में हलूं, जिते असांखे मिले थो नोकिया 3310, शायदि सभ खां मशहूरु ऐं मज़बूत मोबाइल फ़ोन जेको हर कंहिं वटि हूंदो हो। नोकिया 3310 हिकु अवामी मोबाइल हो। उहो क़ीमती न हो ऐं हर को पंहिंजी ज़रूरतनि मुताबिक़ उनखे इस्तेमालु करे सघंदो हो। उहो हिकु अहिड़ी डिवाइस हुई जंहिं हर माण्हू खे टेक्नोलॉजी जो हिसो बणाए छॾियो ऐं उन सां गॾु स्नैक गेम। छा तव्हांखे यादि आहे कीअं असां कलाकनि ताईं उन गेम खे खेॾींदा हुआसीं? उहो वक़्तु ई कमाल जो हो। पोइ 2007 में सभु कुझु तब्दील थी वियो। छा तव्हांखे यादि आहे पहिरियों आईफोन? जॾहिं एप्पल पंहिंजे आईफोन खे मार्केट में आंदो त उन स्मार्टफोन्स जी दुनिया खे मुकमल तौरु बदिलाए छॾियो। हिकु मुकमल टच स्क्रीन, हिकु सादो ऐं सोलो यूज़र इंटरफेस ऐं हिकु ताक़तवर कैमरा, सभु हिकु ई डिवाइस में। उहो सिर्फ़ु फ़ोन न रहियो, पर हिकु लाइफ स्टाइल जो हिसो बणिजी वियो। आईफोन जी लॉन्च एप्पल जी स्ट्रेटजी जो हिकु अहम हिसो हुई। स्टीव जॉब्स जो ख्वाबु हो त हर माण्हू जे हथ में हिकु कंप्यूटर हुजे। उन जे करे आईफोन में इंटरनेट ब्राउज़िंग, ऐप स्टोर जहिड़ा फीचर्स शामिलु कया विया जेके अॻे कंहिं फ़ोन में न हुआ। आईफोन हिकु नए दौर जी शुरूआति कई जिते स्मार्टफोन्स माण्हुनि जी ज़िंदगी जो अहम हिसो बणिजी विया। छा तव्हांखे पंहिंजो पहिरियों स्मार्टफोन यादि आहे? कमेंट में ॿुधायो त तव्हां कहिड़ो स्मार्टफोन इस्तेमालु कयो। पर एप्पल अकेली न रही। गूगल एंड्रॉइड सां गॾु मार्केट में अची वियो ऐं 2008 में HTC ड्रीम लॉन्च थियो, जेको पहिरियों एंड्रॉइड फ़ोन हो। एंड्रॉइड सिस्टम माण्हुनि खे उहो मौक़ो ॾिनो त उहे पंहिंजे फ़ोन खे पंहिंजी पसंदि मुताबिक़ कस्टमाइज़ करे सघनि। सैमसंग, LG ऐं ॿियनि कंपनियुनि बि एंड्रॉइड जो इस्तेमालु शुरू कयो ऐं अहिड़ा फ़ोन आणणु लॻा जेके हर कंहिं जे लाइ मुख़्तलिफ़ अख़्तियार मुहैया कंदा हुआ। एप्पल ऐं एंड्रॉइड जे मुक़ाबले टेक्नोलॉजी में इनक़लाब आंदो। हिन मुक़ाबले टेक्नोलॉजी जी तरक़ी खे तेज़ी सां अॻिते वधायो ऐं हर साल नयूं सहूलियतूं ऐं फीचर्स मिलिया। नवां फीचर्स, नई अपडेट्स ऐं अनोखी एप्स अचणु लॻियूं, जंहिंसां स्मार्टफोन्स हिकु नई सतह ते पहुची विया, जंहिं माण्हुनि जी ज़िंदगी खे वधीक आसान ऐं दिलचस्प बनाए छॾियो। अॼु जे दौर में स्मार्टफोन्स सिर्फ़ु फ़ोन नाहे रहियो, उहो असांजी ज़िंदगी जो लाज़मी हिसो बणिजी चुको आहे। उहो सिर्फ़ु फ़ोन कॉल करण जी ॻाल्हि नाहे रही,
हाणे उहे ताक़तवर कैमराज़ आहिनि जेके प्रोफेशनल फोटोग्राफी जा मौक़ा फ़राहम कनि था, गेमिंग कंसोल्स आहिनि जेके शानदार गेम्स खे सपोर्ट कनि था ऐं डिजिटल वॉलेट्स आहिनि जिन सां तव्हां हर जॻह ते पैसा मैनेज करे सघो था। फोल्डेड स्क्रीन, फेशियल रिकग्निशन ऐं 5G जहिड़ियूं जदीद टेक्नोलॉजियूं असांखे हर साल नवां ऐं दिलचस्प तजुर्बा ॾेई रहियूं आहिनि। हर अपडेट ऐं मॉडल नवां फीचर्स खणी अचे थो जेको स्मार्टफोन जे इस्तेमाल खे वधीक दिलचस्प बणाए थो। छा तव्हां पंहिंजे फ़ोन सां हिकु फिल्म ठाहे सघो था? हा, हाणे तव्हां उहो कमु करे सघो था। उन्हनि कैमराज़ जी ताक़त ऐं AI टेक्नोलॉजी जे करे तव्हां प्रोफेशनल फोटोग्राफी ऐं फिल्म मेकिंग जा मज़ा पंहिंजे फ़ोन सां ई वठी सघो था। पर छा स्मार्टफोन्स जो मुस्तक़बिल अञा बि वधीक दिलचस्प थी सघे थो? ईंदड़ कुझु सालनि में माहिरनि जो ख़्यालु आहे स्मार्टफोन्स में रोलेबल स्क्रीन ऐं AI फीचर्स जी मदद सां रोज़ानी जी ज़िंदगी खे वधीक आसान बणाइण लाइ नवां तरीक़ा आंदा वेंदा। हिकु अहिड़ो फ़ोन तसवरु करियो जेको तव्हांजी आदतनि ऐं ज़रूरतुनि खे सम्झी ऐं तव्हां लाइ ख़ुदकार तौर ते बहितरीन तजवीज़ूं फ़राहम करे। उन सां गॾु माहौलियाती तहफ़ुज़ जी अहमियत खे नज़र में रखंदे कंपनियूं माहौल दोस्त मवाद इस्तेमालु कंदे अहिड़ा डिवाइस ठाहे रहियूं आहिनि जेके न रुगो जदीद पर ज़मीन जे बचाव में बि अहम किरदारु अदा कनि। उहो सभु कुझु तव्हांजे हथ में हूंदो। जदीद टेक्नोलॉजी ऐं माहौलियाती बचाव जो हिकु बहितरीन मेलाप। तव्हां छा था सोचो त स्मार्टफोन्स जो मुस्तक़बिल कीअं हूंदो? उहो वाक़ई हैरत जोॻो आहे त कीअं असां उन्हनि पुराणनि वॾनि फ़ोननि खां सफ़र शुरू कयो ऐं अॼु जे स्मार्ट ताक़तवर ऐं जिदत भरियल डिवाइसिस ताईं पहुता आहियूं। ऐं केरु ॼाणे थो शायदि मुस्तक़बिल में कहिड़ा नवां इन्वेंशन्स ऐं फीचर्स असांजे इंतज़ार में आहिनि। हिकु ॻाल्हि पकी आहे, स्मार्टफोन्स जी दुनिया में तब्दीली ऐं नयूं जिदतूं जारी रहंदियूं। जेकॾहिं तव्हां बि ईंदड़ इनकलाबनि जे इंतज़ार में आहियो त चैनल सां गॾु रहिजो, छो त असां तव्हांखे टेक्नोलॉजी जी दुनिया जा सभु नवां राज़ पहुचाईंदा रहंदासीं। पूरी वीडियो ॾिसण लाइ तव्हांजी महिरबानी। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आहे त महिरबानी करे लाइक बटन ते क्लिक करियो, असांजो चैनल सब्सक्राइब करियो ऐं कमेंट में ॿुधायो तव्हांजो पसंदीदा स्मार्टफोन कहिड़ो आहे। मां तव्हांखे मिलंदसि ईंदड़ वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।